नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर सिलसिलो जारी है। इन वक्त के मिठी में ख़बर ॾींदा हलो तो 14 साल जे नीगर के यरगमाल बणाए इज्तिमाई बदफेली करे वीडियो ठाहिण जो इंकशाफ मुतासिर नीगर जा वारिस मिठी थाने ते पहुची विया। SHO खिलाफ केस दाख़िल न करण जे करे एहतिजाज नीगर जे वारसन गुल मेमून ऐं ॿियनि चयो त जवाबदार खुदा बख्श सुमरो ऐं सरफराज उर्फ जानी कोराई नीगर बशा मेमून के बदफेली जो निशानो बणायो आहे। ॿिनि जवाबदार मुंहिंजे मासूम भाउ खे मिठी खणी विया जिते 4 कलाकनि ताईं हिक जगह में कैद करे बदफेली करे जवाबदारनि वीडियो बिठाई धमकियूं ॾिनियूं त जेकॾहिं कंहिंखे ॿुधायो त तूं ऐं तुंहिंजे खानदान खे ख़्वार कंदासीं। नीगर जे भाउ गुल मेमून वधीक चयो त असांखे SHO न हुजण जो जवाज़ ॾियाराए रवानो कयो पियो वञे। असां डीपलो खां आया आहियूं। मिठी जी हद में वाक़ियो थियो आहे पर असांजी दांह ॿुधण लाइ केर बि तयार न आहे। जवाबदारनि मथां केस दाख़िल करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।